तव्हां सभिनी जो हिकु बार वरी सां स्वागत था कयूं असांजे हिन कार्यक्रम में जंहिंजो नालो आहे केरु थींदो भाई करोड़पति। असांजे साम्हूं अॼु हॉट सीट ते चढ़ी वेठी आहे पंहिंजी सुहिणी मासी। मासी ओ मासी उथो उथो, चालू थी वियो आहे कार्यक्रम। छा थियो भैया, थी वियो आहे चालू कार्यक्रम? कॾो को अची मासी चालू थियो आहे कार्यक्रम। तव्हांखे ॿुधण नथो अचे, मां रंभाटा पियो थो कयां। हेठि कयो तव्हां, पहिरियों हेठि कयो मासी, पहिरियों घर में न वेठा आहियो। हेठि करे विया छा आहे भैया, थधि जो टाइम आहे न त मथे करे वेठी हुअसि, ऐं वरी फर्श बि थधो अथव तव्हांजो। ठीकु आहे भला, मोजा त पातल आहिनि पर ठीकु आहे। अच्छा अच्छा, थधि जो टाइम आहे, थधि जो टाइम आहे त मासी तव्हां सवड़ खणी अचो घरां। भले न त चओ त असां ॾियूं तव्हांखे पंहिंजी सवड़ पाए वियो, तव्हां आराम सां खेॾो वही सवड़ पाए। न न भैया छॾियोसि, सवड़ छॾियोसि, अजाई को वरी तव्हांखे तकलीफ़ थी पवंदव। छॾियो सवड़, वेठी आहीं आहीं पोइ छा आहे। त मासी ॻाल्हाइण ॿोलाइण त हलंदो ई रहंदो। सभिनी खां पहिरियों मां तव्हांखे गेम जा रूल सम्झाए रखां। 1 खां वठी करे 10 ताईं प्रश्न ईंदा, 2 तव्हांखे मिलंदियूं लाइफ लाइनूं, 1 फोन फ्रेंड ऐं 1 तव्हांखे मिलंदी एक्सपर्ट एडवाइस। एक्सपर्ट असांजो अथव वांदोमल। अरे रे, ॾाढो ॾाढो भाई तव्हांजो धन्यवाद, शो में घुरायो अथव मूंखे। मासी मां आहियां पंहिंजो एक्सपर्ट। जंहिं महिल बि तव्हांखे ज़रूरत लॻे थी न, तव्हां मूंखे सॾु कयो। हिते छा आहे, मां पंहिंजे 3 पती थो खेॾां पियो। जंहिं महिल बि ज़रूरत हुजे सॾु कजो, बेझिझक सॾु कयो बिल्कुलु। अच्छा तव्हां आहियो भैया, हरे राम। हा हा भैया खेॾो त आराम सां खेॾो, पोइ मां जंहिं महिल ज़रूरत पवंदी त सॾु कंदीमांव। हा हा भैया मां सम्झी वियुमि पूरो गेम, चालू कयोसि तव्हां। ऐं भैया वो 2 मिंट गेम चालू करण खां पहिरियों 2 मिंट मम्मीअ खे फोन लॻाइजो न। छो? छा आहे भैया, मां ॿुधाईंदो आई थी मांसि कि होॾे मां पंहिंजो कौन बनेगा करोड़पति खेलण थी वञे। ईअं ई हली आई आहियां, ॾियो 2 मिंट। वठो बट मम्मी भैया सां ॻाल्हाए 2 मिंट। भैया 2 मिंट ॻाल्हाए न मम्मीअ सां। असां न ॻाल्हाईंदा आहियूं कंहिंसां हिते। तकिड़ो कयो तव्हां, जल्दी फोन ॾियो, हेॾे करो। हेलो, हा मम्मी नथो ॻाल्हाए भैया, चए त भाई रखी फोन, इहे तमाशा न कर हिते। हा 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 चङो, मां रखां थी, पोइ अचां थी पैसा जिते घर। ठीकु आहे, चिंता बिल्कुलु न कजांइ, पप्पा हली वियो दुकान ते। हा ठीकु आहे, मां रखां थी। ठीकु आहे। हा त मासी चालू त कयूं असां कार्यक्रम। पहिरियों सवाल तव्हांजी कंप्यूटर स्क्रीन ते इहो अथव, बंदर छा ॼाणे डैश जो स्वाद। बंदरो जेको हूंदो आहे मासी, उहो कंहिंजो स्वाद न ॼाणींदो आहे। ऐं तव्हांजा ऑप्शन्स आहिनि, ए लौंग, बी इलायची, सी हैड्र या डी अदरक। अगरि मासी इन सवाल जो तव्हां सही जवाबु ॾेई था वञो त तव्हांखे मिलंदी 5 रुपए नगद राशि, 2 जोड़ियूं गंजियूं, बेबूअ लाइ तव्हांजे 1 सैंडल 9 नंबर लेडीज़ ऐं मासी 1 सूट मर्दनि जो। बंदर छा ॼाणे डैश जो स्वाद, इन जो आंसर हूंदो। मासी थोरो तकड़ो कयो, घर मां नाश्तो बि न करे आयो आहियां। अगरि तव्हांखे दिक़त आहे त भले तव्हां लाइफ लाइन यूज़ कयो। भैया हे सवाल त ॾाढो कठिन पुछियो अथव, मां त मुंझी पई आहियां भाई। छा हाणे बंदर खे हिकिड़ो कमु कयो भैया, तव्हां मां सहेलियो नंबर ॾिनोमांव न पंहिंजो मुंहिंजी, हा उन ते फोन लॻाए ॾियो, ॾिसां हुन चढ़ण खां पुछां, पतो हूंदुसि हुनखे बंदरनि सां खेॾंदी रहंदी आहे। अच्छा फोन अ फ्रेंड, ठीकु आहे मासी, लॻाए था ॾियूं। हेलो, हाँ सुनीता, वापस फोन मिला बेटा। कौन बनेगा करोड़पति, मां अमिताभ बच्चन तो ॻाल्हायां। वापस फोन मिला, तकड़ो कर। हे वठो, फोन अचेव त तव्हां खणी करे ॻाल्हायोसि भले मासी। हा हेलो, हाणे माटी ॻाल्हाए सुहिणी, काथे रुली अञा ताईं वरी। हा ॿुध मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, हिते मां पंहिंजो कौन बनेगा करोड़पति में आई आहियां भैया वटि। हा गेम खेॾण आई आहियां न। हा त उहो चवां थी, हिकिड़े सवाल ते बि अटकी आहियां मां, त उहो ॿुधाए मूंखे भई छा आहे हुनजो आंसर, ॿुधाए। हा ॾिस ॿुध, हिन में भैया हाणे पुछियो अथई कि भाई बंदर छा ॼाणे डैश जो स्वाद, इन में विच में छा भरजंदो। ए इलायची, बी लौंग, सी अदरक या डी पकौड़ा। हा 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 पकौड़नि ॿुधी छा मुंहं में पाणी थो अचे। जल्दी ॿुधाए, थोरो तकिड़ो चओ। हा न ख़बर अथई इहा। अच्छा अदरक तो लॻाई पियो। हाँ तो कंफर्म थी न, अदरक करे छॾियोसि लाख। ठीकु 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 आहे, चङो धूड़ पाए भैया, करे छॾियोसि अदरक लाख करे छॾियोसि। कंप्यूटर दादा लाख कयो अदरक खे।
अदरक हिकदमि सही आंसर मासी। ऐं जीअं की असां तव्हां सां वादो कयो हो की तव्हांखे मिलंदो हिकिड़ो सैंडल 9 नंबर लेडीज़ जो हे अथव ऐं हिकिड़ो सूट मर्दनि जो हे अथव। गंजियूं तव्हांजे जेकी छोकिरे लाइ असां वादो कयूं आहिनि उहो असांजो छोकिरो वठी करे ईंदो ई हूंदो ऐं 5 रुपए जी जेकी राशि आहे उहा असां तव्हांखे तव्हांजे खाते में ॾींदासीं। हाँ धन्यवाद थी कयां भैया तव्हांजो, धन्यवाद। हा त मासी तकड़ो हाणे वधंदासीं ॿिए सवाल जी तरफ़। ऐं ॿियो सवाल तव्हांजी कंप्यूटर स्क्रीन ते इहो अथव, इन गाने जी फिल्म जो नालो ॿुधायो। मासी हाणे तव्हांखे असां हिकिड़ो गानो ॿुधाईंदासीं, तव्हांखे ॿुधाइणो आहे उहो कहिड़ी फिल्म जो आहे। कंप्यूटर जी गानो हलायो। हा त मासी ॿुधायो इहो गानो कहिड़ी फिल्म जो आहे। ऑप्शन आहे तव्हांजी कंप्यूटर स्क्रीन ते इहे अथव, ए डॉन, बी मैंने प्यार किया, सी कुछ कुछ होता है, या डी साधना सरगम। ऐं समय जी कोई बि पाबंदी कान्हे वह, आराम सां सोची समझी करे इन जो जवाब ॾिजो। अच्छा मतलब हाणे मां केतिरो बि टाइम खणा ईअं था चओ न भैया तव्हां? समय जी पाबंदी कान्हे मतलब मासी की तव्हां 2-5 मिंट खणी था सघो, ईअं न की तव्हां चओ भाई 2-3 कलाक मां पोइ ॿुधायां, ईअं न हलंदो मासी। अगरि इन सवाल जो तव्हांखे सही जवाब ख़बर हुजे त ई तव्हां अॻिते खेॾिजो, न त जंहिंमहिल चाहे तव्हां गेम क्विट था करे सघो। तव्हां 5 रुपया, हिकु मर्दानी सूट, हिकु 9 नंबर सैंडल ऐं 2 गंजियूं जीते था हलो पिया। अच्छा वापस वरी छॾींदव? ओ भैया 2 मिंट थोरो तीन पत्ती बंदि कयो न। हो मां चवां थी गानो ॿुधियो तव्हां, ख़बर अथव या कहिड़ी फिल्म जो आहे? माफ़ी माफ़ कजो, मूंखे न ख़बर अथव हिन जो जवाबु। गानो ये अलाए कहिड़ो वॼो, दिलि जंगली कबूतर, ओए ओए ओए। असांजे ज़माने में गाना कहिड़ा आहिनि, बदतमीज़ दिलि थियो, ढिंचर चिका थियो, इहे गाना मूंखे ख़बर आहिनि, हे न ख़बर आहे मासी, माफ़ कजो। पोइ भैया छॾियोसि, न खेॾंदमि मां। छा आहे मां वरी कुझु बि न खणी वेंदमि न त वरी इहे दड़का ॾींदा, मां क्विट कंदसि। पंहिंजा भाई मां 5 रुपया जीती आहियां, ॾेई छॾियो मूंखे 5 रुपया उहे जल्दी। त जीअं की असांजी सुहिणी मासीअ गेम क्विट करे छॾियो आहे। मासी तव्हां 5 रुपया जीते था हलो, ॾाढी मूंखे ख़ुशी थी तव्हां एॾे वॾे कार्यक्रम में आयव ऐं 5 रुपया था खणी वञो। ताड़ियूं भाई मासीअ लाइ। जीअं की तव्हांखे ख़बर हूंदी की डिजिटल जो ज़मानो थो हले त हे मां बटण दबायो ऐं हे तव्हांजे खाते में 5 रुपया पहुची विया। हिकु बार ॾिसी वठो, थोरो चेक करे वठो, अची वियव? मैसेज त न आयो आहे भैया अञा। न आयव? हिकु मिंट, मैसेज आयो आहे, इनसफिशिएंट फंड्स। हो मासी बैंक में 5 रुपया बि न पिया आहिनि। शायदि मुंहिंजो छोकिरो अभिषेक ऑनलाइन शॉपिंग करे पूरा ख़तम थो करे छॾे पियो। त ठीकु आहे, मां सुभाणे सुबुह 10 खनि बजे बैंक खुलंदी आहे, असांजे घर जे साम्हूं ई आहे। मां उन में वञी करे तव्हांजा जेके पैसा आहिनि 5 रुपया उहे ट्रांसफर करे छॾींदोमांव। चङो, मासीअ खे हिकिड़ी डेयरी मिल्क जो चॉकलेट ॾियोसि 5 वारो। अच्छा ठीकु आहे त भैया पोइ सवेल विझराए छॾियो कल्ह। हा 5 रुपया विझराए छॾियो खाते में। छा आहे जीतल आहियां न त हुन में लॻे थो भाई उत्सुकता आहे मन में की भाई जल्दी मिलनि पैसा। ठीकु आहे, अगरि तव्हां भैया न विझराए छॾियो न त मां पंहिंजे लाइ वेंदी आहियां डेली टिफिन ॾियण हिननि खे, त भाई मां 5 रुपया तव्हांजे घर मां वठंदी ईंदीमांव। हा हा, उन में छा ॻाल्हि आहे भैया, घर जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, चङो।